हब क्या न दम दिलेर दब क्या अजाई तो हिते अची अड़ाई तिन सा टंगा जंग जंग जंगा मुंहिंजी तो सा जंगा पलीत पेर कर परे हे धरती मुंहिंजो नंगा। अवामी तरीक़े जा मरकज़ी अॻवानो ऐं थिंजाणी तरीक़े जूं भेनरूं ऐं घोड़ाबाड़ी जा बाउशर अवामो जे सिंध जे मुंहिंजो क़ाइद मोहतरम रसूल पली जो साहब साथियो अवां खे ख़बर हूंदी जॾहिं बि सिंध ते वार थियो आहे बेट नारो मसइलो हुजे MRD तहरीक हुजे 1 यूनिट हुजे सिंध में ॿिठो निज़ाम हुजे अवां खे यादि हूंदो जॾहिं बि सिंध ते वार थियो आहे त अवामी तहरीक सभ खां अॻियां पहिरीं पंहिंजो रिकॉर्ड एहतिजाज रिकॉर्ड करायो हूंदो। जॾहिं अवामी तहरीक मैदान ते निकिती हूंदी पोइ अवां जूं ॿियूं पार्टियूं अवां खे ख़बर कोन्हे राति विच में पीपलन पंहिंजा सिंध जा ॿेट लिखी ॾिना हुआ। जॾहिं अवामी तहरीक मैदान ते निकिती हुई जॾहिं असां रीगल चौक खां प्रेस क्लब कराची ताईं पहुता हुआसीं पोइ हज़ारे लखनि जे तइदाद में सिंजाणी तहरीक जूं भेनरूं अवामी तहरीक जा भार उते हिननि ॿुधायो हुयो त अवां असांजा ॿेट असांजे इजाज़त खां बग़ैर राति विच में ॾेई नथा सघो। जॾहिं सिंध हींअर असांजे साहिली इलाइक़े वेले ठटे ऐं वेले सिजावल जी ज़मीन जेकी कश्मीरियुनि खे ॾियणु था चाहिनि हे पीपल आहे हे लीगल आहे जिन अॻे बि सिंध में हज़ारे बंगाली बर्मी मुहाजिर पहिरीं बाबाद कया आहिनि हींअर बि इहा साज़िश आहे त असां राति विच में फ़ैसिला करे उन्हनि माण्हुनि खे ज़मीनूं ॾेई ज़ुल्फ़कार आबाद हुजे ऐं सिंध जा ॿिया लखे मसइला आहिनि जेके असांखे ख़बर न आहिनि हिननि ज़रदारियुनि हिननि पीपलनि अॻे बि राति विच में असांजो वसीला धारिन हवाले कया वरी हींअर उन्हनि साज़िश कई आहे त हींअर बि जॾहिं कश्मीरियुनि खे ज़मीन ॾियण जो उन्हनि ऐलान कयो आहे त जाती में असां सिजाल ज़िले जे जाती तालुके में ज़मीन था ॾियूं कश्मीरियुनि खे कश्मीर असांजा भाइर आहिनि बाबा उहे भाइर पंजाब में वञी विहारियो उहो पंजाब त असांजो इलाइक़ो आहे ॿिया बि सूबा आहिनि न जेको बि यतीम आहे उनजो सिंध ठीको खयो आहे त हे सभु सिंधियुनि खे ॾियो। जॾहिं असांजा वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत गॾिजी करे इहो निज़ाम जोड़ियो आहे त सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील कयो वञे ऐं सिंधियुनि खां पंहिंजा हक़ खसिया वञनि जीअण जा ऐं सिंधियुनि खे हिते निंदणगो कयो वञे। पर अचो घोड़ाबाड़ी वासियो अवामी तहरीक जा हथ मज़बूत करियो अवामी तहरीक सां साथ ॾियो त असां पंहिंजा वसीला बचाईंदासीं पंहिंजा हक़ उन्हनि खे ॻिचीअ में जले वठंदासीं। हे भले राति विच में पीपल आहे लीगल आहे हे वॾेरा भले असांखे राति विच में विकिणी छॾीनि पर असां पंहिंजे वसीलनि जी पंहिंजे मालिकी कंदासीं। साथियो जीअं सिंध।